अस्सलाम वालेकुम दोस्तों जी तो मां आहियां तव्हांजो पंहिंजो इमामुद्दीन आरबाणी तव्हीं ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज इमामुद्दीन सिंधी जी दोस्तों जीअं त अॼु व्लॉग मज़ेदार व्लॉग अचण वारो आहे इन जे करे त अॼु कल्ह के व्लॉग में बि तव्हांखे मां ॾिसो हुउमि त मुंहिंजे मामे जी शादी आहे नंढड़ी का उन नंढड़े फंक्शन जो व्यू तव्हांखे ॾेखारींदासीं। हाणे हीअ ताम वग़ैरह तयारु आहिनि, पार्टी बि जेको आहे त हाणे आहे इवनिंग शिफ्ट में ऐं उन खां अलावा बिरादरी बि इकठे आहे। बसि ही मानी वग़ैरह तयारु थियल आहे माशाल्लाह। मानी वारा पंहिंजी मानी में लॻा पिया आहिनि। बहितरीनु अंदाज़ सां हुननि तक़रीबन जेको आहे त 100-150 घर जी मानी तयारु करे वरिती आहे। हिते अंदाज़ो हूंदो आहे 100 घर जी बि 200 घर जी 150 घर जी मानी वग़ैरह जीअं कटे खे ॿुधाइबो उन अंदाज़ सां मानी वग़ैरह तयारु कंदो आहे। ऐं हीउ मुंहिंजो मालो वटो अमीर अली चए पियो त पंहिंजे व्लॉग में मूंखे बि एड कर, मां बि तुंहिंजा व्लॉग ॾिसंदो आहियां, लाइक कंदो आहियां, फॉलो कंदो आहियां, सब्सक्राइब बि लाज़मी कंदो आहियां। भई चलो साईं तव्हांखे बि एड कयूं था। ऐं हीउ वसीम अली जेको आहे त पबजी प्लेयर अथव, साम्हूं महिनत जारी रखी खड़ा आहिनि माने वारा। ऐं असांजा छोकिरा वरी जेको आहे त पैकिंग वग़ैरह में लॻा पिया आहिनि, अख़बार वग़ैरह रबड़ सां जेको आहे त पैक करनि पिया मानी। ऐं साम्हूं जेको आहे त कुझु संगत वेठी आहे पंहिंजी, इहे बि चवनि पिया असांखे व्लॉग में एड कर। बसि वञूं था हिननि ॾे नज़दीक, वरी उतां जेको आहे नज़दीक जा व्यू तव्हांखे ॾेखारियूं था। ॿाहिरि साम्हूं देगियूं तयारु पियूं आहिनि, ज़रदे जूं, मिठे जूं, जेको जीअं सम्झे। उन खां अलावा हेॾो बिरयानी जूं कुझु देगियूं आहिनि चंद। उन खां अलावा 13-14 देगियूं जेके आहिनि त गोश्त जूं आहिनि, ऐं हिकु अधु देग मुर्गी जी बि आहे। उनजा व्यू बि तव्हांखे चेक करायां था। साम्हूं जेको कुर्सी ते वेठो आहे इहो बोरची साहिबु आहिनि, ऐं साम्हूं उन्हनि देगियूं तयारु कयूं आहिनि पंहिंजी महिनत सां। हाणे थोरा घणा तव्हांखे देगियुनि जा अंदरां व्यू ॾेखारींदा आहे। हीअ माशाल्लाह तव्हां ज़रदे जी देगियूं चेक कयो, माशाल्लाह रसगुलनि सां भरियूं पियूं आहिनि, मालामाल लॻी पियूं आहिनि। ॿी बि ईअं ई आहे सेम टू सेम। ऐं हाणे थोरा घणा गोश्त वारियूं जेके देगियूं तयारु थियनि पियूं उनजा व्यू तव्हांखे चेक कराईंदा हलूं। ऐं तव्हां दोस्त तेसि ताईं कमेंट्स बॉक्स में पंहिंजी राय बि लाज़मी ॾींदा। हीअ चेक कयो दोस्तो, माशाल्लाह। हीअ मुर्गी जी देग अथव दोस्तो जेका अलॻि सां, ऐं हीअ बि बक़ाया गोश्त जी देगियूं आहिनि, कुझु लही चुकियूं आहिनि। ऐं साम्हूं जेको आहे त मिठो शरबत वग़ैरह करे जेको आहे त गर्मी जे हिसाब सां माण्हुनि खे पीआरनि पिया कांडियनि खे। ऐं हीअ जेको आहे त मुंहिंजो भाउ निज़ामुद्दीन, ऐं हीअ कुझु संगत पंहिंजी, ऐं हीअ पंहिंजी सेल्फिन वग़ैरह में लॻा पिया आहिनि, कुझु टिकटॉक वग़ैरह में। ऐं हीअ जेको आहे त सिकंदर अली चवंदो आहे त मां तुंहिंजो विलेज ॿुढो ॾिसंदो आहियां, मतिलबु व्लॉग ॾिसंदो आहियां, त मुंहिंजो बि व्लॉग मूंखे बि एड कर त बहितरु आहे। ऐं कुझु कैमरा जी झलक मूं पाण ॾे फेरींदे वरी सेम टू सेम पाण मानी वारी जॻह ते पहुची वियासीं, जिते छोकिरा पंहिंजी पैकिंग माशाल्लाह बहितरीनु अंदाज़ सां करनि पिया। ऐं हीअ मुंहिंजो भाउ ऐं मालो वटि जेको आहे त अख़बार वग़ैरह कटे करे उनखे ॾियनि पिया, उनजी हेल्प करनि पिया। ऐं साम्हूं बाबा साईं वारा मशहूरु वग़ैरह करनि पिया मानी हलाइण चलाइण जो। ऐं हीअ माशाल्लाह पिंडाल वग़ैरह में माण्हू पहुची चुका आहिनि, पिंडाल तक़रीबन भरिजी चुको आहे। ऐं मां वरी पहुंत वारी जॻह ते वेठो आहियां, जिते पहुंत वग़ैरह वठंदासीं इंशाल्लाह माण्हुनि खां। ऐं साम्हूं कुझु संगत आहे, ऐं हीअ बुक आहे जंहिंते पहुंत वग़ैरह मां लिखां पियो। ऐं मूंसां गॾु आहे नंढो मुक़दम हकीम ख़ान अरबाणी। जी दोस्तों, जीअं त कल्ह इवनिंग वारी शिफ्ट जा व्लॉग व्यू तव्हांखे ॾेखारियासीं शादीअ जा। हाणे वरी असां मॉर्निंग वारी शिफ्ट में मौजूदु आहियूं, जेको ॿिए ॾींहुं चऊं। ऐं साम्हूं जेको आहे सामान वारी ट्राली आहे, जेका असां इहो कल्ह सामान पार्टी वारे टाइम हुयो, इहो हाणे पटे करे रखी छॾियो आहे असां। बसि हाणे बिरादरी आहे त असां खटनि ते ई कम खे हलाईंदासीं। बसि खट जो रवाज़ु पुराणो सिंधी रवाज़ु आहे, उन्हनि ते हलाईंदासीं। उमेदु आहे त तव्हां दोस्तनि खे बि पसंदि ईंदो। हीअं छोकिरा चवनि पिया त असांखे वरी मॉर्निंग वारे व्लॉग में बि एड कर त बहितरु आहे। मां चयो चलो साईं तव्हांखे बि एड कयूं था। ऐं हीअ अदो जेको आहे त मसरूफ़ लॻो पियो आहे को पहिला सेटिंग करण में। अञा मानी में थोरी देरि हुई, हिन ॿई पीउ पुटु आहिनि, हिनखे थोरी जल्दी हुई त चयो त चलो हिनखे मानी ॾियूं, इहे वीचारा कमकार वारा माण्हू आहिनि, वञनि त बहितरु आहे। ऐं साम्हूं कुझु संगत परेशान आहे त कंहिं महिल बिरयानी वग़ैरह देगियूं हलिजियूं। सुबुह जे टाइम में सिर्फ़ु बिरयानी ऐं ज़रदे जूं जेको आहे त बसि टेस्टी। फाइनली दोस्तों हाणे कंडनि जो प्रोसेस स्टार्ट थी चुको आहे। पहिरियों मुंहिंजे बाबा सां ई कढ़ी स्टार्ट कयूं आहिनि, मुंहिंजे मामे खे विझे पियो, ऐं मुंहिंजे मालो वटि फयाज़ अली खे विझे पियो, जेको घोट साहिबु आहिनि। ऐं उन्हनि खे स्टार्ट थियनि पियूं माशाल्लाह बहितरीनु अंदाज़ सां। ऐं उहो बि मुस्कुराए पियो, बाबा साईं बि उनखे हैप्पी मूड में कढ़ी वग़ैरह विझे पियो। ऐं हीअ ॿी संगत आहे बक़ाया, जेके हार वग़ैरह पंहिंजा विझे पई, शहज़ादो ख़ान। ऐं ॿिया कुझु मुंहिंजा मालो वटि, कुझु पुफोट वग़ैरह मिक्स में
ऑल ओवर कुछ सौट वग़ैरह कुछ ॿी संगत आहे कुछ बिरादरी जा माण्हू ऐं हीउ मुंहिंजो चाचो ॿारनि सां नाराज़ थिए पियो त तव्हां परे छो पैसा वग़ैरह पटे मतिलबु इन जे हिसाब किताब सां ऐं मुंहिंजो भाउ शमसदीन माशाल्लाह हाणे कंडेन वारो प्रोसेस हले पियो तव्हां दोस्त चेक कंदा वञो ऐं कमेंट्स बॉक्स में राय पंहिंजी जल्दी जल्दी लाज़मी ॾींदा वञो जंहिं अञा ताईं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो हाणे ॼाण सब्सक्राइब करे वठो ऐं बेल आइकन जी घंटी खे लाज़मी दॿाए वठो त असां बि कंडियूं पंहिंजियूं विझी वठूं ऐं पहिरियों मां कैमरामैन बणियो खड़ो आहियां पोइ वरी बाद में ॿिए खे ॾींदुमि कैमरामैन वञी कंदो ऐं पोइ बाद में मां पंहिंजा हार वग़ैरह वेंदुसि इनशाला उनजा बि तव्हांखे चेक कराईंदुमि अञा ताईं जंहिं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो हाणे ॼाण सब्सक्राइब करे वठो बेल आइकन जी घंटी खे लाज़मी दॿाए थो दोस्तो चेक कयो माशाल्लाह प्रोसेस कंडनि जो हली रहियो आहे ऐं मुंहिंजो भाउ जेको आहे त घोट जे नंढनि वॾनि भाइरनि खे बि जेको आहे त हार पाराए पियो ऐं मज़ाक वग़ैरह बि हुन सां करे पियो हैप्पी मूड में नाराज़गी में न मज़ाक ऐं ॿिए खे ॻोल्हे पियो ऐं हीउ वरी ॿियो हुनजो भाउ आहे घोट जो माशाल्लाह कंडनि वारो प्रोसेस तव्हां चेक कंदा वञो हीअ बक़ाया संगत आहे पंहिंजा हार वग़ैरह विझण में मसरूफ़ आहे माशाल्लाह दोस्तों तकड़ तकड़ मां ई कैमरा जे अख में अची वियो माशाल्लाह हार वग़ैरह उनखे पारायां पियो थोरो घोट सां मज़ाक वग़ैरह ऐं फाइनली मुंहिंजो मामो जेको आहे त शादी खे एंडिंग करे पियो ऐं असांजे मुक़दम खे जेको आहे त नंढे मुक़दम हार वग़ैरह पाराए पियो ऐं बसि अॼु जो व्लॉग बि कंदासीं हिते एंड इंशाल्लाह नए व्लॉग सां गॾु